असी वरी अहले सुन्नत वारा मीलाद मनाइंदा आहियूं। मीलाद विलादत इन मादू हुआ इनमा मुरादान मीलादुल नबी माना हुजूर जो ॼमण। असां खां वधीक केड़ा मुवहिद जो असी जो बयान बाबा नबी जाओ अल्लाह ॼमण खां पाका माना असी नबी अल्लाह के बराबर पहुंचा पियो। इन माई तई समझो त मीलाद हकीकत में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान वसी पर ऐलान हुआ तो खुदा जी जात हिका ऐ जे असी नबी खुदा के हिकड़ो दर्जो दियो त वो छो चवा त नबी जाओ। इन माई मालूम छो त असा जे मथा इल्जाम है तो बाबा ही वरी अल्लाह नबी के गले शरीदा जेको अल्लाह जो शान हो नबी जो निजो कूड़ था। असी मीलाद मनाए समझो त तौहीद जो ऐलान कमा अल्लाह वाला रिपीट बन करीज मिठड़ा आवाज भली दी से न त कोई सैयद वेठा थी इनन के जवा तो कुछ चवनी आड़े जो सुभान अल्लाह ये डराई वाली सुभान अल्लाह बनो जो न दरसन जो गोठ वजी आवाज जो आवाज मदीने पुजे सभी जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला साईं वारन की कोशिश कबूल करे। मां उन सिलसिले में अवांजी सामू अल्लाह जी पाक कलाम मां सूरत तौबा जो पोयूं आयतूं पढ़ियूं बस इन्हनी आयतुन जी माना इन्हनी आयतुन जो तफसीर इन्हनी आयतुन ते ॻाल्हाई अवां खां इजाजत वठंदुस। आशिकाने रसूल आयो माशाअल्लाह घणे तादाद में तशरीफ खणी आया हो। मुंहिंजी दिल थी चए त अवां सभई सलात शरीफ पढ़ो त पोइ मां तव्हां खे क़ुरान जी आयत बि ॿुधायां ऐं उन जी माना बि ॿुधायां। सभई पढ़ाइजो सल्लल्लाहु अलैहि लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिलमुमिनीन रऊफुर रहीम। अलबत्ता तहकीक अवां वट शान वारो रसूल अवां जी जानन मां अची वियो। अनफुस नफ्स जो जमावा हिकड़ो हुंदो आहे नफ्स ॿियो हुंदो आहे नफ़स। नफ्स ऐं नफ़स में फर्क आहे। नफ्स माना जान। अल्लाह ताला जी जात बाबरकात जी कुरान में चयो न अल्लाह ताला फरमायो त कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर जान खे मौत जो मज़ो चखणो आहे। ऐं ॿियो वरी अथव नफ़स। नफ़स माना साह। ये नफस जी ताला दूध नारिया पढ़ो था लाए कुंभा पढ़ो पर जन के खबर आ मां पढ़ा दो अल्लाहुम्मा सल्लि सलातन कामिलतन व सल्लिम सलामन तामन अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद
अल्लज़ी तनहल्लु बिहिल उक़द व तनफरिजु बिहिल कुरब व तुक़दा बिहिल हवाइज व तुनालु बिहिर रग़ाइब व हुस्नुल ख़वातिम व युस्तस्क़ल ग़माम बिवजहिल करीम व अला आलिही व सहबिही फी कुल्ली लम्हतिन व नफसिन। माना मुझा मौला हर लम्हे में हर साह में मदीने जी मीरते सलात मोकुल। अल्लाह ताला फरमाता लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम। अवाजी जानन मा अवाजी जिस्म ज़ाहिरी हुजूर जो लिबास असी बशरियत जा मुनकिर नहीं। असा के जेके मानू चलन नूर बशर नूर बशर नूर बशर अबा नबी नूरा बशरा अबा नबी नूरा बशरा सवाल ठही हुंदो सवाल ठही न तो असी दा जो बशरियत जो जरे इनकार कजे त पो तहां नूर ए बशर जो पान में सवाल ठायो। जी मिसाल तौर ता छा चंदाओ अबा डी हां या राता डी है रात जो जिद्दा गालायो कोंदा भला जी गालायो न त अकीदो पे जो समझो हिन जलसन जो इहो ही फायदो आ त माण्हू जेके खतीब अचन ओए तव्हां खे अकीदा समझाइन बाबा बशरियत को नूर जो जिद्दी कोने। असी तेरे इनकार कयूं असी चवंदा त हुजूर ज़ाहिरी तौर बशरी लिबास में आया न पान करीमन जी हकीकत नूरा। अल्लाह ताला फरमायो तहां जे जिस्म मां ज़ाहिरी तौर ते शान वारो रसूल आयो वा। हिकड़ी किरात इहा वा बी किरात लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम। हाणे अनफुस मना जानियो तहां जो तहां जे जिन्स मां शान वारो रसूल अची वियो। ऐं अनफुसिकुम इस्म तफदील जो सीगो वा इन जी माना तहां जे नफीस तरीन माण्हुनि मां पाकीज़ा माण्हुनि मां मदीने जो मीर तहां वटि तशरीफ़ खणी आयो। सेहरी दर्स में सरकार जे मिलाद में अचण वारो असां अहले सुन्नत व जमात जो अकीदो आ त मदीने जो मीर जन जन पुठन मां सरकार जो पीर सरकार जो ॾाॾो सरकार जो पड़ ॾाॾो सरकार जो तड़ ॾाॾो वींदे हज़रत आदम ताईं ओहे सभई मुशरिक नहा सभई मदीने जे मीर जा पीर मात मोमिन हा पर मुस्तफा जा आदम साईं ताईं ॾाॾा बि सभई मोमिन हुया। अजीज दोस्तों हाणे नेट जो दौरान के मुझ कदू चवंदा आहिनि बाबा नबी जा मां पीउ मुशरिक नऊज़ बिल्लाह नकले कुफर कुफर न बासत हुजूर जे मां पीउ जे लाइ छा चवंदा मुशरिक। अल्लाह ताला फरमायो कुरान में अल्लज़ी यराक हीन तक़ूमु व तक़ल्लुबक फ़िस्साजिदीन। ओ मुझे महबूब अल्लाह तोखे उन वक्त भी ॾिसे थो जॾहिं तूं क़याम थो करी मारब जी भी इबादत थो करी व तक़ल्लुबक फ़िस्साजिदीन सजदे कंदड़न में तुझे फिरण खे मां
रब ॾिसां पियो इहा आयत खोले इन आयत जे हेठां अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर में तो चवे अल्लाह पियो चए मुंहिंजा महबूब सजदे कंदड़नि में तुंहिंजो फिरण इहो बि मां रब ॾिठो आहे ॾिसां पियो इन मां अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी फरमायो त मुराद मदीने जे साईं जो पीउ हबीब जो ॾाॾो हबीब जा पर ॾाॾा छो त उहे बुतनि खे सजदो करण वारा कोन हुआ उहे सभई अल्लाह हिक खे सजदो करण वारा ऐं रब जी तौहीद खे मञण वारा हुया हिकिड़ो दलील ॿियो दलील सरकार फरमायो लम अज़ल अनकुल मिन असलाब ताहिरीन हमेशा हम मां तव्हांखे शेर बि ॿुधाईंदुसि अब्बा पर हाणे थोरो मिड़ई दलील ॾियांव त यादि कयो सरकार था फरमाइनि हमेशा जन जन पुठियुनि मां आयो हां पोइ सभई पाक पुठियूं जो तो मशरक अथव पलीत सरकार तय्यबा सरकार ताहिरा सरकार पाका संगन कीनत मुबारक जे मां पान ठया हुआ पाक बेटा से तो फरमाए जखरो जस खरो फरमाए तो जखरो जस खरो बिया मिड़ई मल्ल माना भला हन पर समय जे सुहाग जी के न पई कल मिट्टी उन मुरसल असल हुई एतरी जखरे जे हो जान दिसा कोन दे हमें इस्लामकोट में कराची में हैदराबाद में मिट्टी में लंगर में शहरी में फरमाया तो जखरे जे हो जान दिसा कोन दे हमें मोहर सबनी मुरसली सरस सदस शान फकान क़ाब क़ौसैन औ अदना ई मुयस्सर थी उस मकान ई आगे जो एहसान ले हादी मेरम हेड़ो लम अज़ल अनकुल मिन असला अनकुलूब मिन असलाब ताहिरीन हमेशा जन जन पुठन मां आयो हां सब पाक है अकीदो पको रखो अज ऐलान कयो नेत ते पिया चवनि त नबी जा पीउ मां मुशरिक हा रशीद गंगोही देवबंदन जो मौलवी उन भी लिखियो त नबी पाक जो पीउ बि मुशरिक नबी पाक जो मां बि मुशरिक इब्न तैमिया जेको जेके अहले हदीस घणो मञींदा आहिनि उन बि लिखियो त नऊज़ बिल्लाह नबी पाक जा पीउ मां मुशरिक पर अॼु सेरी दर्स वारो सरकार जे मां पीउ जे लाइ तव्हां ऐलान कजो त असां सुन्ननि जो अक़ीदो आहे त हबीब जो पीउ बि मोमिन आहे हबीब जी मां बि मोमिन आहे इहे न हथ मथे खणी ऐलान कयो त मदीने जो साईं राज़ी थिए हबीब जो पीउ बि मोमिन आहे हबीब जी जीजल अम्मा बि मोमिन सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे महबूब मदीने जा साईं सरकार मदीना के चैन मायल खीर प्यारियो घणन मायल चैन मायल हिकड़ी जो नालो हो उम्मे ऐमन ॿी जो नालो हो सुवैबह जंहिंखे अबू लहब आज़ाद कयो हो नबी सईद जी मिलण जी ख़ुशीअ में वा सुवैबह जेका सरकार मदीना ॼमन पिया अबू लहब के मुबारक ॾिनई अबू लहब मुबारक थई खुदा तोखे भाइटियो ॾिनो आहे
बुखारी शरीफ में रिवायत हजरत अबू बकर हजरत अबू लहब के जी मुबारक थी अबू लहब जो तू इन भाई जे खुशी में आजाद नहीं अब में हजरत अब्बास डिठस पूछे तू अबू लहब बड़े हाल वाल केड़ा तुझा हाल है के तो से जहन्नम में आया बाकी हिकड़ी मोते मेहरबानी आ जरे सूमर जी रात दिया मुझे न आंगुर मां मिठो पानी निकरंदो आ ओ मिठो पानी मां चूसींदो आया असाब हल्को थींदो आ हजरत अब्बास पुछस अबू लहब तू त काफिर होए तू त बेदीन होए तू त मुशरिक होए तो ते या मेहरबानी की थी ये तो जने मक्के में मिठो मोहम्मद जाओ मौजी बानी मुवट भजंदी आई अबू लहब मुबारक थई रब तो के भाई छोड़नो आ जे तो मां खुशी में हम जो मुझो भाई जो अना पंहिंजे जीजल मां जे पेट में हो ब महीना मस गुजरिया वफात करे वियो वाह जो मजो अची वियो मुझे भाई देखे अल्लाह पुट ॾिनो आ फरमाए अबू लहब चयो हीअ पानी के मुंह इशारो करे चयो ओ पानी तू आजाद आही अल्लाह ताला फरमाए ओ अबू लहब आही त मुशरिक आही त बेदीन आही त नबी जो दुश्मन पर तो सरकार जी अचण जी खुशी कई इन खुशी जे सदके में मारब तो ता अज़ाब के हल्को तो कया काफिर मेहरबानी है खुशी जी अल्लामा अबुल कासिम सुहेली रोज़ुल अनफ सीरत जो किताब लिखी अब काफिर ते मेहरबानी पर सेरी दर सवारा जेके अब्बे दादे का गुलाम मदीने जे साईं जा अदा उन्हनि ते मेहरबानी थींदी या कान थींदी हथ मथे खणी जवान जे बच्चन वांगुरु ॿुधायो 4 मयूं जन सरकार के खीर प्यारी उम्मे ऐमन बी सुवैब है टी बीबी हलीमा बनियो सान लजपाल नबी के हंज में खणी पई मुर्खी हलीमा दाइया जे जे अजमत के तो सलाम कया वडे भागन वारी माइया अल्लाह खुश करे वे रबी लेवल महीनो असां जो वक्त महीनो गुजरी वियो थकल आहियूं पर तहां जी सुभान अल्लाह जी टेकड़ी मिले थी न दिल खुश थो वञे लजपाल नबी के हज में खणी पई मुर्गी हली मादाइया शेरी दरस वारो जे अज़मत के सलाम कया वडे भागन वारी माई यूं भी तमके में मायूं हुयूं पर तन जे नसीबन में न हुयो न कदम करी मन जा दे चुमी न कदम करी मन जा दे चुमी खणी सूखड़ी सीने लाइया जे जे अज़मत के तो सलाम कया वडे भागन वारी माइया 4 मयूं जन खीर प्यारियूं 4 उम्मे ऐमन बीबी हलीमा सुवैब है चौथी सरकार जी जलमा अम्मा आमना अल्लामा जलालुद्दीन सुयूती इनके 4 मायूं जिक्र करे हेठा लिखे जन जन सरकार के खीर प्यारियो उहे मुशरिक न हुयूं
ओहे बे हबीब अकरम जे पाक जिस्म मुबारक जे लगण सा ईमान जे दौलत सा मुशर्रफ थियो इन मां मालूम थियो त सरकार जी जी जलमा मोमिना हुई तवा के पियो दलील भी दई छड़िया पर सलाह शरीफ पढ़ा जो तो सभी मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अल्लाह ताला कुरान में फरमाया वला सौफ युतीक रब्बुक फतरदा ओ मुझे हबीब अन करीब मां रब तोखे एतरो ॾींदुम जो तू राज़ी थी वेंदे इन आयत जे हेठा हज़रत इमाम जाफर सादिक जेको हज़रत इमाम मुहम्मद बाकिर जो पुटु इमाम मुहम्मद बाकिर इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुटु इमाम ज़ैनुल आबिदीन हज़रत इमाम हुसैन जो पुटु इमाम हुसैन हज़रत अली जो पुटु इमाम जाफर सादिक तो चवे मां पंहिंजे पीउ हज़रत इमाम मुहम्मद बाकिर खां ॿुधो उन जो मूं पंहिंजे पीउ हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो उन जो मूं पंहिंजे पीउ हज़रत इमाम हुसैन खां ॿुधो उन जो मूं पंहिंजे पीउ हज़रत अली शेर खुदा खां ॿुधो उन जो मूं मदीने जे साईं खां ॿुधो साईं पिया फरमाइनि रब थो चए हबीब तोखे मां राज़ी कंदुमि सहाबन अर्ज़ कयो सोना अवां कॾहिं राज़ी थींदो पाण फरमायूं जेसी ताईं मुंहिंजे उम्मत जो हिकिड़ो नंढड़ो ॿार बि जहन्नम में हूंदो तेसी ताईं राज़ी न थींदुसि जॾहिं सभिनि खे जन्नत में वठी पंहिंजा आई रब जा दीदार कराईंदुमि तॾहिं मां मदीने जो मीर राज़ी थींदुसि नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद सरकार की आमद सुहरे की आमद सेरी दरसारो जेको उम्मत जो नंढड़ो बचड़ो बि जहन्नम में ॾिसी न सघे ओ पंहिंजे माउ पीउ खे केॾे समझंदो असी तॾहिं त तव्हांखे चवंदा आहियूं त बाबा इन्हनि खां बचिजो बद मज़हबनि सां असांजी कहिड़ी दुश्मनी आहे मिठड़ा अमल में कोताही आहे त ख़ैर आहे पर जे अक़ीदो ख़राब आहे त ॾाढी बुरी शइ आहे अमल सुठो रखूं पर जे अमल सुठो नमाज पढ़े रोज़ो रखे ज़कात ॾे हज करे ऐं सरकार जी बेअदबी करे तो यो मोमिन चइबो छो त महबूब पाण था फरमाए वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन मूंखे उन रब जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजो साह मुंहिंजी जान तव्हां में तेसी ताईं को बि मोमिन कोन थींदो साईं मां नमाज तो पढ़ा अरे नमाज तो पढ़ी दिल में मोहब्बत थई है न साईं मां रोज़ो तो रखा भली रख रोज़ो साईं मां ज़कात तो ॾियां भली रख दे ज़कात साईं मां हज तो कया सरकार फरमाइन था ईमान जो सर्टिफिकेट तॾहिं मिलंदुसि जॾहिं उन जे दिल में मुस्तफ़ा जी मोहब्बत प्यार हूंदो आवाज़ जे दिल में सरकार जी मोहब्बत हूंदी ओही दलील हूंदे नबी करीम जे पीउ मां खे काफ़िर चवंदा एतरा दलील बयान कुरान हदीस में उलमा अल्लामा आलूसी बगदादी लिखियो 10 जानवर जन्नत में वेंदा 10 कोन थो ॿुधायां 2 टे ॿुधायां थो साले अलैहिस्सलाम जी ॾाची वेंदी असहाबे कहफ जो कुत्तो वेंदो हजरत इब्राहिम जॾहिं हजरत इस्माइल के ज़बे पे कयो
वनादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़त अर्रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। तुम वो देखो कुछ ओ तुम वो जन्नत में असावे कफ जो कुत्तो जन्नत में आवाजे कुत्तो जन्नत में बने जन जी निस्बत अल्लाह जी वलियन सा ओ कुत्तो आसे आसे पोया पियो वने असहाबे कफ वारा टिकल पिया अलाए कीरा पर कुत्तो मत भोंके न विजे मता रड़ियूं न करे दकिया नूस बादशाह जो ज़मानो आ किथे पाछा असांखे माराए न विजे उन कुत्ते खे रब ज़ुबान ॾिनी उन कुत्ते छा चयो चेतन में भोंका और न में टोका और न में शोर मचावा शायद चंगा लोका सदके में भी बख्शा जावा। वली सां निस्बत रखे उहे जन्नत में ऐं जेके नबी जा माउ पीउ वली जे दर्जो कुत्तो क़यामत जे ॾियारे जन्नत में वञे ऐं बद मज़हब नबी जे पीउ माउ जे लाइ त जहन्नमी आहिनि। अजीज दोस्तो हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा असां मोमिनन जी अम्मा बा अल्लाह ताला कुरान में चयो अन्नबियु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं मायरूं जन खे शिया गारियूं ॾींदा आहिनि जन ते लानतूं कंदा आहिनि पर जन किताबन में लिखियूं हर नमाज खां पोइ अम्मा आयशा ते लानत करण फर्ज़ा सरकार जी घरवारी दादली घरवारी जैसा मदीने जे मीर जो ॾाढो प्यार ऐं मोहब्बत हुई। आखिरी टेम ते बाब मद नबी में बुखारी शरीफ में रिवायत सरकार अम्मा आयशा जे हंज में सुता पिया हजरत अब्दुर्रहमान बिन अबू बकर या ॿियो को आहे मूंखे शक आहे हथ में ॾंदड़ खयो पियो वञे सरकार जी तबीयत मुबारक सही कने पाण अखियूं मूचे वेठा आहिनि हीअं निहारियूं त नंढड़ो ॾंदड़ खयो पियो वञे अम्मा आयशा समझी वई साईं करीमन खे ॾंदड़ खपे अर्ज़ कई मुंहिंजा सोहणा ॾंदड़ ॾींदऊं सरकार ॻाल्हायो न कमज़ोरी थी वई पाण पंहिंजे कंध मुबारक खे लोॾियो फरमायो हा ॾंदड़ ॾींदुमि नजड़े खे सॾु कयो अम्मा आयशा हेॾे 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 एॾो ॾंदड़ त खणी आ मूंखे ॾे हुन नज़र पेश कयो हज़रत आयशा सिद्दीक़ा ॾंदड़ ॾिनो सरकार पंहिंजे वात में ॾंदड़ अञा विधो सख्त हो चपाड़ी न सकिया पाण फरमायूं ओ आयशा सिद्दीक़ा जी मुंहिंजा हबीब पहिरियां तूं ॾंदड़ ॾे तुंहिंजे वात सां लॻल ॾंदड़ मां मदीने जो मीर थो ॾियां अबा पंहिंजे वात सां लॻल ॾंदड़ केर थो ॿिए खे ॾे जंहिंसां मोहबत हूंदी जैसा प्यार होंगो अज शियो जे गारियों दे शिये जो ता खुदा ईमान खसुआ मुझे महबूब जा दीवानो मवाहिब दुनिया जे शरह में इमाम ज़रक़ानी था फरमायन हजरत आयशा पई चवे असी आखिरी हजत मदीने जे साईं सा गड हासी मोटियो पई अचा मां उन ई सवारीअ ते आया जे सवारीअ ते खुद मदीने जो मीर पाण चढ़ियो पियो अचे
एकड़े सवारी ते सवार आयूं रस्ते में ईंदे जॾहिं मदीने जा साईं पंहिंजे जीजल मां जे मज़ार मुबारक जे वेझो आया सरकार जे अखियुनि में पानी जारी आ पाण पंहिंजे अम्मा लाइ रोन पिया वाह अम्मा त हर कंहिंखे प्यारी हूंदी आहे मिठड़ा अल्लाह सां तव्हांखे अदब ॾे माउ पीउ जी जेके नौजवान हाणे उहे पंहिंजे माउ पीउ जो ख़्यालु कोन कनि माउ पीउ खे बुचा ॾियनि हाणे नेठ ते पढ़ंदा त पीउ मां सां विढ़नि मारण लाइ तयारु बेटा ऐसे तो जे वखर ढेरों ढेर साईं ने शाह बादशाह जो त हिननि खे कुझु भिटाई ॿुधा ॿुधाइनि भिटाई ऐं साड़ उन्हनि खे जन जी रब्बा फिटाई वो ॿुधाया वया भला हथ पटियो मां बि चाक कोन आहे त भॼण जी कयां फरमाए तो वखर ढेरों ढेर विहाई दड़वेसरा कल विहाई वस कयो वखर वॾी वीर बड़े शाह साहब पर कनी कदे शेर वखर विकामी वयो शाह साहब जो जे सेवा कर समुंड जी समुंड भाई कुरान पर हाणे हुकूमत वारा चवंदा कुरान हाणे तव्हां खां खसींदासीं हाणे तव्हांखे ॾींदासीं दुहल बाजा ॾींदासीं दुहल तबला महांगा घणो तव्हांजा छोकिरा हूअं ड्यूटियूं कोन्हे पोइ तव्हांजा छोकिरा दुहल सिखंदा भला कुझु त रोज़ी कनि तव्हांजा छोकिरा दुहल सिखनि तबला सिखनि पर ग़ैरतमंद मोहम्मद करीम जा उम्मती था चवनि तव्हां लाइ चओ था लाइ कोन था चओ पर असीं पैगाम पहुचायूं असीं चऊं था असांखे दुहल न खपनि असांखे तबला न खपनि हथ मथे छो नथा खणो असांखे बाजा न खपनि असांखे खपे त मिठे मोहम्मद जो क़ुरान खपे हदीस खपे सरकार जो फरमान खपे ए दुहल तां पंहिंजे घर रखे छॾियो पाण वॼायो भली माइनि खे ॿुधायो पर असीं चऊं था त न सेवा कर समुंड जी फरमाए तो सेवा कर समुंड जी जत जर वहे तो जाल वाह वाह समी वहन सीर में माणक मोती लाल जे मासो मिलई माल उजारा पुर थिए कुरान सां दिल ला मिठड़ा कुरान पढ़ वॾा वॾा आलिम हिकिड़े वॾो आलिम मिस्र में उन चयो मां मिस्र पढ़ंदोसि कारी बि वॾो आहे सूफ़ी चवंदुसि कि मां पढ़ंदुसि मुंहिंजो बाबू ॾाढो क़ुरान पढ़ंदो हो मूंखे सर के पुट हेॾे हेॾे अरे तोखे छॾियो त मदरसे में पढ़ तूं क़ुरान घणो थो पढ़ी चई बाबा मां 7 ॾींहंनि में ख़त्मो खणंदो आहियां चई बाड़े वाह ॾाढो सुस्त थी वियो ॾाढो भला सुस्त थी 7 ॾींहंनि में ख़त्मो चई बाबा बाक़ी घणनि ॾींहंनि में चई पुट मां पोड़ो हाँ 80 साल उमरात 3 ॾींहंनि में कॾहिं कॾहिं त हिकिड़े ॾींहं में पढ़ी छॾिया ऐं हिकिड़ो नुक़्तो बयानु कई क़िबला ॿुधिजो उन चयो बाबा 7 ॾींहंनि में माना हाणे 7 ॾींहं गुज़री विया उहा आयत जेका हिकिड़ो दफ़ो ॾिसी वरी कोन ॾिसंदी पर मां त हर रोज़ क़ुरान जो दीदार कयां शैतानियत हाविया पहिरियां क़ुरान पढ़ण में ॾुखियाई लॻंदी क़ुरान ते मिट्टी चढ़ियो वञे क़ुरान ते मिट्टीअ जा मण पिया ओ मुस्लमानो भिटाई साईं असां तव्हांखे नसीहत पियो फरमाए थो सुता उथी जाग निंड न कजे एतिरी तो भायो हमेशा इत्माजा ते जो माग सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले करहल कारी रात चओ सुभान अल्लाह जन्नत में जयूं ॾींदो क्या दुआ भली अथव
फरमाया तो कर हलकारी रात सिगो पवंदी सुन्य में घणा ॾींहं परावा मार लटींदा घणा ॾींहं गिलाऊं कंदा घणा ॾींहं हसद कंदा घणा ॾींहं अंदर में करंदा घणा ॾींहं बदमज़हबी कंदा कर हलकारी रात सिगो पवंदी सुन्य में पुछंदे पुछंदे की नकी लवंदे लात जेके वण चिना थई वात उगारी दे अगियां अदब कर बीमाजो कुरान जी तिलावत कर बेनमाजी बंजी में नमाज पढ़ अल्लाह जी पाक फरमानन पे अमल कर शराब का पासो कर जिना का पासो कर बुरन कमन का पासो कर किन्नन कमन में तुझा हथ जुआ में न हुजन तुझा हथ ताश में न हुजन तुझा हथ शराब में न हुजन तुझा हथ किन्न में न हुजन तुझा हथ हुजन त अल्लाह जे कुरान में हुजन या मदीने जे मीर जे हदीस में अम्मा आयशा जी पे कहती हजतुल वदा जे मोट दे सरकार मूसा गड जरे पहले जी जल मां जे मजार जे वेजो आया मदीने जा साईं पान रोन पिया अरे जे को नबी रोंदन के खिलाए मोजाई तुजा गोड़ा पत्ते पो पवंदा जमीन ते पोकिरदा दुनिया वारा जरे खिलू कमा उन टेम ते गोड़ा उघड़ा वारो पियो केर न हुजे आदम मदीने जो मीर आमला जो लाल वारे हाजी गुलाम नबी दस खिली खाइल वारा मोजा मदीने जसाई अल्लाह खुश करे वे आशिका ने रसूल आयो जरसन में अचो था आई अकीदा सखो था सरकार जो शान बुधो था के दे कख न सहण वारा वो मदीने जसाई असां जो तो साई असां तुए जमाना हसन हुसैन नवासन जनना ओके माँ पी का प्यारा मोजा मदीने जसाई बुरी दोस्ती हर बला जे बचन खां गुलामे नबी चे अवादे अचन ला सही सब चिट्टा इन चारा मुझे मदीने जसाई सरकार रोन पे अम्मा आयशा जो सेरी दरस में अचो वारो अम्मा आयशा जो एतरो नबी से रू जो कद एतरो रुनो कोन मां पण रोआ पई सोना एतरो आखिर पण पंहिंजे जीजल अम्मा जे मज़ार ॾे विया रोंदा पिया वञनि रोंदा 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 मज़ार अम्मा जे ते पहुता मोटिया पहिरियां रोंदा पिया वञनि मोटनि त खिलंदा पिया अचनि मां चयो सोना जॾहिं वञो पिया त रो पिया हाणे खिलो पिया पाण फरमायो आयशा सिद्दीका रुन इन जे करे भेजो मूंखे मुंहिंजी अम्मा यादि आई हर कंहिंखे मां प्यारी आहे मिठड़ा अम्मा मूंखे यादि आई रोअण अची वियो पर हाणे खिलां पियो उते मां जे मज़ार ते वञी चयुमि मौला अम्मा जेरी कर अल्लाह ताला मुझी दुआ कबूल कई मुझी जल मां जेरी थी सिर्फ जेरी का न थी पर मुंह मदीने जे मीर ते कलमू पढ़ी ऐं मुंह मुस्तफा जी उम्मतियाणी बंजी वई आहे
हाँ इतने सवाल थी तो जेकॾहिं मुसलमान हुई मोमिना हुई तो पोइ वरी जेरी थी वरी कलमो माना मोमिन कोन हुई जवाब ॾिनो तो मोमिन हुई अल्लाह के मञण वारी हुई पर सरकार चयो सिर्फ मोमिन न मुंह मिठे मोहम्मद जी उम्मत ॼाणी बि हुजे इन उम्मत जी सआदत बि मिलेस ओ मुसलमानो सरकार जो पीर सरकार जी जीजल मां उहा जीजल अम्मा आमना जे 9 महीना सरकार के पंहिंजे पेट मुबारक में सांढियो ओए सभई मुवहिद हा ओए मोमिन हा ओए मुसलमान हा तॾहिं अल्लाह ताला फरमायो तव्हांजे नफीस तरीन माण्हुनि मां तव्हां वटि हबीब शान वारो रसूल इमाम बुसीरी पियो चए फमबलगुल इल्म फीहे अन्नहु बशरुन इल्म तई तो चवे त बा मुल्लो तई तो चवे त नबी त बस साजड़ो तव असा वांगुरा बड़े बाबूसी फमबलगुल इल्मी फीहे अन्नहु बशर व अन्नहु खैरु खल्किल्लाह कुल्लिहिम सभी मखलूक में सभी मखलूक सिर्फ इंसान न जिन्न न जानवर न टोटल जेका मखलूक खुदा जी आ सभिन में ताकत वारी शख्सियत हबीबा शान वारो हबीबा ओ जो शान वारो मुस्तफा वा चौथर वारो शान वारो मदीने जो साईं मकाम वारो मदीने जो साईं हज़रत फाकन नबीन फी खल्किन वफी खुलुकिन सैयद वदाद दे तो ए सैयद वडी शान वारा था फाकन नबीन फी खल्किन वफी खुलुकिन वलम युदानु फी इल्म वला करमी गैर वजूद नबी इल्म में कर्म में हुजूर जे बेजाई न थिया सुम्म दना दना यदनु युसाबिमतु वलम युदानु फी इल्म वहाबी था जन कदा कदा उम्मती नबी खां अमल में चढ़ी विदो इहो इन्हनि जो अक़ीदो आहे पर बूसीरी छा थो चए थो हुवल हबीबुल लज़ी तुरजा शफाअतुहु लिकुल्लि औलिन मिनल हवाले मुक़तहिमी मौलाय सल्लि व सल्लिम दाइमन आयो सभई होशियार पर हाणे जॾहिं पकाई छॾियो मौलाय सल्लि व सल्लिम दाइमन कोई हिम्मत कर सही हिम्मत कर अल्लाह हबीबिका यो कसीदो जॾहिं बूसीरी सरकार जे साम्हूं पढ़ियो हो न पहिरियां बीमार हो दिल में सोची है सभिनि जूं तारीफ़ूं कयो थी चओ न हबीब खे यादि कया पाण तशरीफ़ खणी आया हाय जी चादर मुबारक है बुरदा माना चादर ये चादर मथा विधोस चादर विजी ये चादर के मथे कयो सत जो चादर सरकार ही मथे छिकी पहिरियां बीमार हो हबीबन जी चादर लगी चाक हाय हाय गाल मां गाल थी निकरे मिठड़ा शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी फरमायो मुझो पी शाह अब्दुल रहीम देहलवी बीमार थी पियो ॾाढो रुनी आखिर हिकिड़े हमरा ख्वाब में चुस शाह अब्दुल रहीम जी सही हीअं तो वटि मदीने जो साईं अचे थो
साईं तू वट अचन पिया ख़्वाब पियो ॾिसे पाण आया पाण शाह अब्दुर्रहीम जे वेझो वञी मुंहं ते पंहिंजी ॾाढ़ी मुबारक जेठो मुंहुं मदीने जे साईं जी ॾिठी दिल में ख़्याल थियो छो न सरकार जा पवार मूंखे मिली वञनि पाण मुंहिंजे दिल जो राज़ मालूम कयो पंहिंजे ॾाढ़ी मुबारक जा पवार मूंखे ॾिनो फरमायो शाह अब्दुर्रहीम जी वार वठ ये तो निंड में उठियो आया हंध खे छंडम साथ गलन तो मार के गया ये ढिठ में बाहर आई वरी मदीने दे मुहकरे चम हबीब बार दिन वाहिन कौन और फरमायो शाह अब्दुर्रहीम तुझे विहाणे जे हेठा मुंह रखया थई ये जो विहाणो मथे करे पवार पिया शाह साहब चयो उन वारन जी या खासियत हुई जो जॾहिं मां सलात शरीफ पढ़ंदो हुअसि न कोई बई वार ये झूमंदा हा हलंदा हा लुटंदा हा हलदा तहरुक वठंदा हा पर एतरी त उन वारन ते मेहरबानी हुई जो जॾहिं ॿाहिर उस ते खणी वञो सरकार जा वार जो ॿाहिर निकिरण उस ख़त्म थी वञे अल्लाह जे तरफ़ां ककरण जो इंतज़ाम थी वेंदो उन भूसीरीअ ते चादर विधई साईं करीमन मथे उथी वेह फरमायो कसीदो तो पढ़ हुवल हबीबुल लज़ी माशाअल्लाह ॾाढो मूंखे वणिया हो मारा जज़्बो अथव साईं जो इश्क अथव हुवल हबीबुल लज़ी परजा शफाअतुहु लिकुल्लि हौलिन अहवाल मुक़तहिमी सुबह जो बाहर निकतो हिकिड़ो दरवेश मजूब असां वटि त मजूब चवंदा आहिनि वो कपिड़ा लाए घुमे नंगो बीठो मजूब हालांकि मजूब जी कैफ़ियत थींदी आहे पर शुरू में मजूब ईअं न हूंदो अथव शुरू में मजूब के कपड़ा भूमा शरीयत ते हलंदो पर जॾहिं हली 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 उन मंज़िल ते पहुचंदो त चली सटे न सघंदो बर्दाश्त करे न सघंदो न उन जी कैफ़ियत मटिजी वेंदी पर आला हज़रत अज़ीमुल बरकत फतावा रज़विया शरीफ में फरमायो कॾहिं बि मजज़ूब शरीयत सां टक्कर न हणंदो आहे मजज़ूब शरीयत जे खिलाफ न ॻाल्हाईंदो सुबुह जो टाइम जो थियो त भूसीरी ॿाहिरि निकितो उहो दरवेश बीठो उन जो भूसीरी जी इहो कसीदो जेको ठाहियो अथई इहो त ॿुधा चईंसि मूं हिकिड़ो त कोन ठाहियो आहे कई कसीदा ठाहिया अथमि चए थो न उहो कसीदो जंहिंजी शुरूआत त अमिन तज़कुरे जीरानिम बिदी सलामिन मज़जतदम अरजारा मिन मुक़लतिन बेदमी इहो कसीदो जी तोखे के ॿुधायो इहो कसीदो त मूं कंहिंखे ॾेखारियो ई कोन्हे को चाहे तो भूसीरी ॿियनि खां भली लिक कर रात तो मदीने जे साईं जे साम्हूं इहो कसीदो पढ़ियो पे सरकार ये झूमिया पे लुटिया पे तो कसीदो पढ़ियो पे मां वरी सरकार जे पोयां बि तुझे कसीदे खे ॿुधी रहियो हुअसि सुभान हसीनन जो हुस्न आयो शेरन जा शौकीन है ओ मौलवी मजबूर थियो पोन पढ़न हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे शेरी दरस वारो लखे चंड गडे कजन भली मैदान ते अचन ओहे सरकार सां पुजबा किथे किथे
हसील जो हुस्न डिठो जलब यूसुफ सैतर कटियूं पहजुआंगरियूं अकुल सब विञाए वेठा सटियूं पहजुआंगरियूं पर डिठो जन्म मुस्तफा अल्लाह कंदो दीदार थींदो न पोइ मूंखे दुआ कंदो वेठो दिल मुस्तफा गोरिया सिर ऐं बचा बचल साचा नसाबी ॾिनो कटे कटे हसीलन जो हुस्न कयो कुलई कटे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे जरगण कजण भली मैदा ते अचन ओहे सरकार सां पुॼंदा किथे किथे हथ मथे कर जा हसीलन जो हुस्न खे लॻे थो जितां अॻे वॾो जज़्बो आहे मां थकिजी पवंदुसि तई कोन थकिजंदो या दुआऊं पिया कयो त दस्तगीर इलाही से पोइ हिकिड़े मुंहिंजे वाल साहब चयो अरे हमारा प्रिंट की चवनि की जॻह उथी ॾिसी साईं मुंहिंजा तव्हांजी त ख़ुदा निंड फिटाई आहे असांखे त छॾियो त निंड कयूं तो हाणे अहिड़ी ॻाल्हि हुजे त ॿुधाइजो वाह सुभान अल्लाह आयो आशिक थर वारो पर ख़ुदा वहाबिल खां बचाए वे ख़ुदा कादियान खां बचाए वे ख़ुदा बदमज़हबन खां बचाए वे पैसा ॾियनि माल ॾियनि मिठड़ा हक़ लुटंदो आहे उॾंदो न आहे अहिड़े खे थुकूं हणी उछलियो चओ असी को भील या मेघवार नाहूं असी मोहम्मद करीम जा गैरतमंद उम्मती आहियूं हीअ त हिकिड़ी जान आहे किरोड़े जानियूं हूंदियूं त सरकार जे नाले तां क़ुर्बान करे छॾींदा मालिक छॾींदा छा तव्हां असांखे हबीब कोन छॾींदा पर आज़माइश ईंदी आहे मिठड़ा बेटा से फरमाए तो यार सदाए हर को हाणे हिते नारा हणूं पर वरी कादियानी पैसा जे अंदरि हुन सां गॾु हुजूं त सुठो त कमु कोन्हे बेटी न पैसा जे अंदरि हुन सां गॾु हुजूं न फरमाए तो यार सदाए हर को जानी जुबानी आहे आसानी कम पिए थी कल पवे साहिबो मां छा कयां थर जो आहियां मोहब्बत जे मैदान में यार सां लौलाती थई सरकार जे दामन में हथ विधा थई आका जो कलमो पढ़ियो थई वो मोहब्बत जे मैदान में सिर जो सांग मकर लाहे सिर लतीफ चए अॻियां दोस्तन धर इश्क नाग अपर खबर खादन के पवे मोहब्बत जे मैदान में ओन ॿुधाया पर साईं मूंखे सवेर कन में जो कुझु भिटाई ॿुधाइजां फलाथो मोहब्बत जे मैदान में कुॾी पओ काहे साईं कुॾी पवां बुख मरी वञा तकलीफ़ अचे बिड़नि माण्हू सद आसांगा अरवाह जा लाहूती तुंहिंजा मथे थी मंज़िल लाहूत माना मथूं जहान पर मां तूं छॾ आसांगा अरवाह जा लाहूती लाहे इश्क ना गाहे खबर खादन के पवे हबीब जा दीवानो अल्लाह ताला फरमाए शान वारो रसूल सोनो रसूल मकाम वारो रसूल अव्हां जे जन्म जा अची वियो ओ मुंहिंजा मौला कहिड़ो रसूल फरमाए अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम अव्हां खे तकलीफ़ अचे सरकार मदीना खे तकलीफ़ थींदी आहे
हाणे अहिड़ो दौरु जो दुश्मन तकलीफ़ ते ख़ुशियूं कर बाबा चङो थियुसि जो तकलीफ़ में फाथो आहे चङो थियुसि जो मुसीबत आयसि चङो थियुसि जो बीमार थियो चङो थियुसि जो मुश्किलात आयसि चङो थियुसि जो कर्ज़ चढ़ी वियुसि चङो थियुसि जो घर ढही वियुसि हर माण्हूअ जी पंहिंजी पंहिंजी सोच आहे ओ थर वारो पर हिकिड़ी हस्ती मदीने जो साईं आहे जॾहिं पीउ जॾहिं मां जॾहिं मिट जॾहिं माइट जॾहिं अज़ीज़ जॾहिं रिश्तेदार जॾहिं उस्ताद जॾहिं हर को दफ़न करे हलियो वेंदी उते क़ब्र में अचण वारी शख़्सियत जॾहिं मलाइक सुवाल कंदा ओ थर वारा रब केरु अथई चवंदे मुंहिंजो रब अल्लाह नबी केरु अथई मदीने जो साईं दीन कहिड़ो अथई इस्लाम उन खां बाद में बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे सरकार पाण क़ब्र में ईंदा सिर्फ़ सूरत न बनफ़्से नफ़ीस क़ब्र में तशरीफ़ खणी ईंदा हबीब जे ग़ुलामनि खां अल्लाह जा मलाइक पुछंदा मा कुंत तक़ूलु फ़ी हक़्क़ि हाज़र रजुल हिन माण्हूअ जे बारे में छा चवंदो हुए थर वारा चवंदा साईं आया त गुनहगार पर सेहरी दर्स में साईं ओरली महमूद शाह में सैयदन वटि जलसो थियो आलिम मुफ्ती फ़कीर आया उन सरकार जा नारा हुया आया त बेअमल आया त गुनहगार पर इन दिलबर जा मूं गुण गाया अल्लाह जा हबीब जमा तो मूंखे कोन विसारियो हो मां वरी बेवफा न आहियां मां बि तोखे कोन थो विसारियां तोखे चङत मां आणाए थो ॾियां या अली शेर खुदा नारे हैदरी बड़ी हलो या अली शेर खुदा चओ या अली शेर खुदा नारे तहकीर चओ हक चार यार अली बसा जो असा जो आ सही एकने नमाज में मुखे चुनी ता सही हजरत उमर जो शान बयान कयो मां जवाब मां पाए कयो चीज़ हजरत उमर जुल्म कयो वडो जो त माण्हू खे ईअं ख़राब कंदा न को माण्हू वीचारा किताब पढ़नि न को जा माण्हुनि खे बसि जेकी ॻाल्हियूं ॿुधायूं बसि ज़हन में मां चयो बाबा कहिड़ो ज़ुल्म कई जी नऊज़ बिल्ला अम्मा ख़ातून जन्नत खे पेट हो अम्मा खे टमाटो हुई अम्मा जे घर जे दर खे साई सेरी दर सवारो मां चयो मास उथी बि केरु जे बलोच मां जो बलोच तुझी शादी थियला जी मुंहिंजी शादी थियला माई अथई ज़ाल अथई जी ज़ाल आहे तुंहिंजी ज़ाल खे तुंहिंजी मौजूदगी में केरु टमाट हणे केरु बिड़े केरु धक हणे बर्दाश्त कंदे जीअं मां विढ़ांसि बंदूक हणांसि मां जो तूं वधीक गैरती हीअं अली मुश्किल कुशा अरे अली जे दर तो असां जहिड़ा कुत्ता गैरत सिखंदा अली त शेर खुदा है अली मुश्किल कुशा है अज बि जे गैरत न ईंदी आहे मुस्लमानो त या अली जो नारो हंदान त जज़्बात अची वेंदी जंहिंजे नाले में एतिरो पावर आहे ऐं तूं उन ते इल्ज़ाम थो हणी त उन जे घरवारी खे केरु विड़ियो पे चुप करे वेठो इहो इल्ज़ाम अली साईं ते न आहे ये उमर साईं ते न आहे अली साईं ते असी अली जा हुबगार आला हज़रत जी गाल पे कयम महबूब मदीने जो मीर उम्मत ते मेहरबान आला हज़रत जो चे मां जब इकलो ते को छोड़े आ कह कर बुलाते ये हैं बाप जहां बेटे से भागे लुत्फ वहाँ फरमाते ये हैं जना खबर में नाज़िम मरकद में बंदों को थपक कर निरला बार होना नहीं कि थपकी हनान पीमा सुबह आराम कर बाबा सुन चाहो सुभान अल्लाह मरकद में बंदों को थपक कर मीठी नींद सुलाते हैं इन्ना आतैना कल कौसर सारी खसलत
वफादे ये है मौला मुअती, ये है कासिम अरे देता वो है दिलाते ये है ठंडा ठंडा मीठा मीठा पीते तो हम हैं पिलाते ये है अखड़ जा जा अल्लाह 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 ला इलाहा इल्लाहु अजीजुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम ताते वलो हिस्सस क़यामत जे ॾिहाड़े सब नबी चंदा नफ़्सी नफ़्सी मुंहिंजी जान साईं फरमाईंदा उम्मती उम्मती उम्मत मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत मुंहिंजी उम्मत एतिरो हरीस तव्हां ते आई साईं फरमाईंदा तनाक़हू वतवालदू वतकासरू फ़इन्नी उबाही बिकुमुल उमम यौमल क़ियामत निकाह कयो इन ते नौजवान ख़ुशि थींदा मूंखे दुआ कंदा असांजे पेरनि खे पार त कर सियारो असांजो ही न विञाई निकाह कयो औलाद ॾिनियो घणा थियो फरमायूं मां तव्हां जॾहिं घणा थींदो क़यामत जे ॾिहाड़े ॿियनि उम्मतुनि ते फ़ख्रु कंदुसि आदम साईं नूह साईं सब नबी ईंदा पर सरकार चवंदा हे मुंहिंजा उम्मती थर वारा हे मुंहिंजा उम्मती सेहरी दरस वारा हे मुंहिंजा बचड़ा बोरली महमूद शाह वारा हे उम्मती सभई अचो तारो त तव्हांखे जन्नत में वठी हलां अव्हांखे माल जो हिस्सा मिल्कियत जो हिस्सा ज़मीनुनि जो हिस्सा सोन जो हिस्सा पैसे जो हिस्सा इज्जत जो हिस्सा मशहूरी जो हिस्सा पर सरकारी मदीना खे वरी तव्हां जो हिस्सा तव्हां ते महिरबान बिल मुमिनीन रऊफुर रहीम मोमिनन ते बाजारो मेहरबान मुंहिंजा महबूब फ़इन तवल्लौ जे फिरी वञनि एतिरो तू इन्हनि ते मेहरबान एतिरो तू करीम एतिरो तू रहीम एतिरो तू रऊफ़ एतिरो इन्हनि ते हरीस भला जे अञा बि नथा मञीन फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हू चओ मुंहिंजो रब मूंखे काफ़ी आहे भली दुनिया वारा छा कंदा जंहिंखां सवा को बि मबूद पर हक़ न आहे मगर उहो रब आहे हज़रत फिटाई साहब न आयत जी तर्जुमानी पियो फरमाए फरमायो सर में पखी हिकिड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख सर में घुमे सर हो फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हू अलैहि तवक्कलतु उन रब ते मुंहिंजी तवक्कुल आहे वहुव रब्बुल अर्शिल अज़ीम अर्श अज़ीम जो रब्बा बैठड़ा जो शान खुद रब बयान करे कुल उबैदुल्लाह खे कहिड़ी ताकत आलमन खे कहिड़ी ताकत खतीबन खे कहिड़ी ताकत जो सरकार जो शान बयान करे सघनि पर मिड़ी कोशिश था कयूं त संदन नौकरनि में नालो अची वञे वॾेरनि खे जेको फुनाईंदो त वॾेरो चवंदो परे कर हे मुंहिंजो ख़लीफ़ो हर माण्हू खे पंहिंजी तारीफ़ वणे थी न अमीर खे फुनाईंदे मूंखे मौलवीअ खे फुनाईंदा माण्हू न मां बि चयोसि इहो भलो माण्हू हेॾे चो अब हेॾे वठी छो मथे चाढ़े चयोसि मुंहिंजे भरिसां विहारियोसि मानी कर करायांसि पर सरकार मदीना खे बि पंहिंजा ग़ुलाम प्यारा आहिनि पोइ असीं छा चवंदा आहियूं तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 साईं मौली सुल्तान चयो आहे त हिननि खे 2-3 कलाक न छॾजनि तॾहिं हाणे मां वरी चुरी पियो आहियां चरीअ खे चुरबो कोन्हे पोइ अमरा हिकिड़े घणी मशहूर हिकिड़ी कहावत आहे वरी जिन त चरीअ खे छॾे पर चरी बि छॾेसि तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 ए सही महबूब सही वियो आहे मदीने हाज़िरी भराई अथसि न चए थो साईं दिलि थी चए वरी वञा पर जेके कोन विहनि जेके चस्को चखी आया उहे त चवंदा पर जेके कोन विहनि ख़ाइबाना मोहबत अथनि उहे छा चवंदा दीद दिलि ॿई ठरी पियो अचां 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 अचां
हाणे मां चवां साईं रात दी है जर जंग बरपट बरारी शहर तुझी नौकरी ॾियो वो जब को सदर जो को वजीर जो हो गुलाम अमीर जो पर नाज़मूल तुझी नौकरी यो अचा 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 साईं के कयो पुटन जो सवाल आ के घुरियो खजानो माल आ पर मूंखे ॾियो इश्क जी ज़री यो अचा 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 रोज़े वारे जा बि मुरीद आया हज़रत गौस बावल हक़ साईं जा वसी गुलाम आहियूं मां हिकिड़ी ॻाल्हि पढ़ी गौस बावल हक़ साईं जी त साईं सैयदनि जी ॾाढी इज़त कंदो हो अलाए जागो था अलाए सुता पिया हो सैयदनि जी ॾाढी इज़त कंदो हो हिकिड़ो सैयद कोन हो पर कुंभार हो साईं वटि आयो साईं जी मां सैयद आहियां साईं वरी चयो सैयद ई नज़र मूं चादरूं ॾाढियूं ॾिनियूं ख़लीफ़नि चयो साईं सैयद कोन अथई असांजे पाड़े जो कुंभार अथई साईं फरमायो मूंखे ख़बर पर हिन निस्बत जे साईं सां रखी आहे न मूं हुनखे ॾिठो त उन निस्बत जे करे सरकार जो हिन जे मथो हथ हो एतिरी पावर वारी शख्सियत पर बुजुर्ग मौसीकी के खिलाफ हो शरीयत जो वॾो पाबंद हो 90 साल जे करीब उम्र हुई अल्लाह वारो मथे रहंदो पाणी चाड़ीअ तां लही ईंदो या तक़वा जी बरकत आहे हिकिड़े आलम जी उम्र वॾी हुई उहो सघो बि हो उन खां पुछियो तुंहिंजी उम्र बि वॾी आहे सघो वाही को राज़ जे राज़ जो आहे त असां जवानीअ में अल्लाह जे कानूननि जी हिफ़ाज़त कई कोड़ाइप में वरी रब असांखे संभालियो आहे जानी विञाए बि त कोड़ाइप में सज़ा मिलंदी न असां वटि घणा माण्हू ईंदा आहिनि अखि ते पीड़ो त रखजांइ मुंहिंजो चाचो अथई साईं सूर आहे ॾाढो ॾिसां ई कोन थो उमिरि घणी थिए थी 120 साल मां चयो भला अञा ॾिसंदे छा सो हाणे इहो त ज़रूरु कोड़ाइप जा असर त थींदा न साईं सो इन जे करे मुंहिंजा सुहिणा ज़िंदगी उन तरीक़े सां गुज़ार जंहिं तरीक़े सां गौस बहावल हक़ गुज़ारे जे तरीक़े सां हज़रत रोज़े वारे रहबर गुज़ारी इन्हनि वलीअनि पंहिंजूं ज़िंदगियूं जीअं गुज़ारियूं न ईअं ज़िंदगी गुज़ारींदो इन जहान में बि बेड़ा पार अॻे जहान में बि बेड़ा पार गौस बहावल हक़ जो हिकिड़ो मुरीद हो आलम हो वॾो वापारी हो अरबस्तान खां वापार जे सिलसिले में मोटे पियो हीरा जवाहरनि जो वापार पियो करे चए थो रस्ते में ईंदे ईंदे मुंहिंजे जहाज़ जो मेन मस्तूंग टुटी पियो हवा पई लगे लोडा पिया अचनि ज़रे हेॾे ज़रे होॾे ज़रे हेॾे ज़रे होॾे हाणे मां चयो कीअं ज़िंदगी बचायां मौत साम्हूं ॾिसण में पियो अचे नालो कमालुद्दीन मसूद हुस चयो मां चयो हज़रत गौस बहावल हक़ सखी गौस बहावल हक़ मदद कर गौस बहावल हक़ इहे जो सॾु कयुमि निहारिया त मुंहिंजो मुर्शिद गौस बहावल हक़ जहाज जे मथां चढ़ियो बीठो आहे ये तो मुरीद घबरान सॾु करणु तुंहिंजो कमु आहे तुझे सद ते पहुचण मुकामिल गौस बहावल हक़ जो कमु आहे अंदर के कहिड़ी ख़बर वली जो शरण छा हिकिड़ी साईं क़िबला मन कबता गौस आज़म जी पर आहे सिराइकीअ में पोइ हाणे न को ढाटकी थी मूंखे अचेव सिराइकीअ में मूंखे वणे थी मुंहिंजी दिलि थी तव्हांखे सिराइकी ॿुधायां सम्झ में अचेव न अचेव पर मिड़ई दस्तगीर जो नालो ॿुधी सुभाणे अल्लाह चइजो मिठा महबूब सुभानी तेरी यारी करे दिया मिठा महबूब सुभानी तेरी यारी करे दिया सुनावर जे सुनण आवर उन्हीं को पैर पवदिया साईं 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 ने छाड़ बैठा थी मां साईं सैयद बादशाह
असा जी इज्जत करे ख्याल करे छो पियो करे त ये साईं जो शान था बयान कर ही शायर भी चेबो बादशाह पीर जो जेको शान बयान कमन मां उनके पेरे पवंदो हा सुणावण जे सुणण आवण उन्हई को पेरे पवंदिया मिठा महबूब सुबहानी मिठा महबूब सुबहानी साईं गरीबी हाल है मेरा इहो एहसान है तेरा गरीबी हाल है मेरा एहो एहसान है तेरा इन्हीं एहसान ते देते इन्हीं एहसान ते देते बाया लोडे घुमे दिया इन्हीं एहसान मुखे केर जे बाहू पे वणी बोले सब बताई थी नहीं जा मजो बताई करे पर जन जो नौकर हा ना उनते मुखे नखरो आहे उनते मुखे नाज आहे छा तो चे गरीबी हाल है मेरा साईं इहो एहसान है तेरा गरीबी हाल है मेरा इहो एहसान है तेरा इन्हीं एहसान ते देते माया लोने हमें दिया सुनावन जे सुनन आवण उन्हई को पेरे पवदिया मिठा महबूब सुबहानी अता बुजुर्ग बू अली कलंदर अले बुधो वाले को दिल्ली में रामो हीर उनजी मज़ार पानीपत में एकड़ो दफो दिल्ली में बिठो पंहिंजे मुरीद खे सदके खलीफे के खलीफा जी से हेरे हेरे ही वठी प्यालो खणी वञे दिल्ली मां वञी मुंहिंजे लाइ दही वठी अचे खलीफे वरी प्यालो खयो ॿाहिरि निकितो पर खलीफो हले पियो नखरनि सां छो त मुर्शिद ते नाज़ हुअसि जे पीर से बागारो अचे त मुरीद नाज़ कंदा न होस पावल हक जो सही सा महमूद अचे त मुरीद ख़ुशि थींदा न साईं मुंहिंजा मिठड़ा हुनखे नाज़ हो हज़रत बू अली कलंदर रस्ते में हिकिड़ी घटी हुई सोड़ी उन घटीअ में गवर्नर पियो अचे गवर्नर खे वरी पंहिंजी गवर्नरीअ ते नाज़ गरो मुड़समानी घणी खाए डो मोरिन जा वॾा माण्हू सॻा चङा वठ वठण लॻी पई हुई हे दरवेश बचे में हू सभु घटी सोड़ी हिकिड़ी घटी गवर्नर अचुस अरे परे ॾिसी कोन त मां गवर्नर खां मां अचां पियो हिन जिले तूं परे दी जी सुञाणी कोन जी न मां कोन सुञाणा जी मां गवर्नर आहियां जी तूं जे गवर्नर ही त मां बू अली कलंदर जो नौकर आहियां इनखे चइबो आहे मुर्शिद ते नाज़ करण तूं गवर्नर ही तोखे गवर्नरी ते नाज़ आहे तोखे तुंहिंजे मुर्शिद ते नाज़ आहे गवर्नर चमाट है चमाट जो ही सही दरवेश शादी मोटी आयो प्यालो मुर्शिद के उछले ॾिनई कोन थो खपे मूंखे तुंहिंजो प्यालो तुंहिंजो मुरीद पियो सरनाया मूंखे पादर पिया लॻनि अल्लाह जा वली फरमायो पुट सब्र कर बेटा ऐसे तो जे भाई जोगी थिया कर हाल फकीरी ही जे विख विख मिलनी कारियूं तब चवंदो जज जी कावड़ पंहिंजे कलब जी पाणीअ वांगुर पी सदो समोसी तोखे लोडो न अचे विलायत ॿिया अथव वली साबरी हूंदो वली साबरो हाणे जुंडली चिड़ी पए त वली आहे कली वाला पादर कंदा अजीज दोस्तों गवर्नर जो चमाट है से कर प्यालो परे मोगे गादी के तुझी बुरी थी वली जो पुट सब्र की सब्र जाजो मां एदा नाज़न सा वेवा ची पेन पनु खणी टकर कर पेन पनु खणी आयो वल अल्लाह जी वली बादशाह के खत लिखो ओ बादशाह है जी सही खत में तो लिखे
सुबह जे टाइम खां पहिरियों गवर्नर के गवर्नरियत अल्लाह न तमा तोखे बादशाहियत लाही दुस बादशाह के जो खत मिलियो डके पियो चो त बादशाह के खबर हुई त ज़ाहिरी हुकूमत त असांजी पर हकीकत में हुकूमत त अल्लाह जे कामिल वलियन जी आहे। अल्लाह कम खुश होंदो ए वलियन जो जमात जेके थव न के मजबूत कयो संभालियो बीठियो अक्सर करे जेके बदमज़हब थियन जमातुन खां अलग है उन जमात जी नौजर जे करे रुड़ी विया हेरे विया पर अल्लाह जे वलियन जो जमातूं आबाद ऐं शाद हर अल्लाह कंदो ही आबाद ऐं शाद हुनियूं। खुदा मुझो अर्ज करणा जो बुजुर्ग कबूल करे। वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सुभान अल्लाह माशा अल्लाह। ही हुआ हजरत शेखुल हदीस व तफसीर बुलबुल मदीना जा साहबजादा हजरत अल्लामा व मौलाना मुफ्ती साईं उबैदुल्लाह ताहिरी नईमी अज़हरी दामत बरकातुहुल आलिया जिन जेके तव्हांजे ऐं असांजे दिलनि खे हजरत हबीब करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमूदाद ऐं अल्लाह जे कलाम सां मुनवर करे रहिया हुआ। हाणे आऊं सदारती खिताब जे लाइ दावत अर्ज़ करींदुसि सैयदना फारूक आज़म जे बचड़े लख्त जिगर साईं अब आई मौली साहब मूंसां गॾायो आहे कल मेहरान पुटनि में नात कान पढ़ी हाणे अॼु वारो न ॾींदोसांसि त मूंसां ॻाल्हाईंदो ई कोन्हे। पोइ हाणे इहो तव्हां महिरबानी कयो हीअ कुझु नात पढ़े त हीअ रुॻी ॾिसजो न पर कुझु वसजोसि। अब हलिया मौली साहब हलिया न त सॼी वाट मूंसां ॻाल्हाईंदो ई पर पोइ वरी साईं सदारती ख़िताब फरमाईंदा। मौली गुलाम सुन करियो मौली हले सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ जणो खतूरिया जाके मनारे हलंदो जिता जिता सरदार ऐ विखवारे हलंदो जिता जिता सरदार ऐ विखवारे हलंदो जणो खतूरिया जाके मनारे हलंदो जन कया दीदार हाय जन कया दीदार खुश थी विया बीमार जन कया दीदार खुश थी विया बीमार दिल गिरन जी उते ई दिल ठारे हलंदो दिल गिरन जी उते ई दिल ठारे हलंदो जिता जिता सरदार ऐं विखवारे हलंदो जिता जिता सरदार ऐं विखवारे हलंदो ॼणो खतूरिया जाके मनारे हलंदो पढ़ी सलातो सलाम हाय कने पत्थर एतराम पढ़ी सलातो सलाम हाय कने पत्थर एतराम हाय बन झुकी पवता जे निहारे हलंदो हाय बन झुकी पवता जे निहारे हलंदो जिता जिता सरदार हाय विखवारे हलंदो जिता जिता सरदार हाय विखवारे हलंदो ॼणो खतूरिया जाके मनारे हलंदो थोड़े हुया हैवान
आयनी पुठी कह कान तोड़े हुआ हेवान आयनी पुठी कह कान जद दाई हलीमा जो दल चारे हलंदो आय जद दाई हलीमा जो धन चारे हलंदो जिता जिता सरदार आय विखवारे हलंदो जिता जिता सरदार आय विखवारे हलंदो जनो कतूरी जाके मनारे हलंदो हेडो हबीब जो शान करे अज़मी चा बयान हेडो हबीब जो शान आए करे अज़मी चा बयान सजे जहान के आंगुर डंदे ॾियारे हलंदो सजे जहान के आंगुर डंदे ॾियारे हलंदो जिता जिता सरदार आए विखवारे हलंदो जिता जिता सरदार आए विखवारे हलंदो जनो कतूरी जाके मनारे हलंदो आए जनो कतूरी जाके मनारे हलंदो तमामन के अर्ज़ है सभी उठी वे तो सलात सलाम पढ़े वने मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमे बज़ में हिदायत पेला ये सोहानी गाड़ी चमकाते बाका चाँद ये सोहानी गाड़ी चमकाते बाका चाँद सुर दिल अफरोज सातीला मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमे बज़ में हिदायत पेला सलाम उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती उम्मती लब पे जारी रहा उम्मती तेरी किस्मत तेरा मुस्तफा जाने रहमत पेला शमे बज़ में हिदायत पेला आसियो थाम लो दामने मुस्तफा आसियो थाम लो दामने मुस्तफा फिर बढ़ो रब की रहमत पेला मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमे बज़ में हिदायत पेला सलाम अस्सलाम वालेकुम या रसूलल्लाह सभी वही रो साईं जिन दुआ फरमाए ಅದ್ರಾನೆ ಇಪ್ಪೋಯ ಪರವಲ್ಲ ಪಾಲನ ಅವಡ ಒಲಿಯಚ್ಚು ಬಂದ್ಗಿರಿ ದುಆ ಕೊನ್ನು ಪೈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕಿರಿತೆ ಕದು ಬರ್ಬ ಮಾನ ಮೊಲಿಯ
नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बी ज़िदनी इल्मा रब्बी इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतन मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबसे पहले न्यू शहरी दर्स बोर्ड बहुत अच्छा मिलाद शरीफ प्रोग्राम किया है। इसमें जिसने हिस्सा लिया है अल्लाह ताला उसको बहुत हक़ हलाल की माल दौलत दे। और इस मस्जिद में जो लाइटिंग वगैरह सिस्टम किया है, यहाँ न्यू शहरी दर्स के जो नौजवान तबका है अल्लाह ताला उसकी ज़िंदगी में बरकत दे। अल्लाह ताला उसका हर शरी मकसद अरमान हाजत पूरी करे। माशाअल्लाह न्यू शहरी दर्स में जब ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्रोग्राम होता था, बंदे कम होते थे। अब ये आहिस्ता आहिस्ता हर साल जो है वो ज़्यादा हो रहे। हर जगहों पे हर मिलाद शरीफ में बंदे ज़्यादा हो रहे। बहुत अच्छी बात है। इस फितने के दौर में लोग जो है वो मस्जिद आए, मिलाद शरीफ में जाए, नेक महफिल में बैठे, ये बहुत अच्छी बात है और बहुत बड़ी बात है। आजकल हर मानो मुझे बोलते, हर जगह से टेलीफोन आते पाकिस्तान में कि साईं महंगाई जाम है, महंगाई जाम है। तो उसको मैं जवाब में बोलता हूँ शुक्र अल्हम्दुलिल्लाह महंगाई जाम है। क्यों महंगाई जाम है? अभी तरपारकर में बरसात नहीं था, हर बंदा टेलीफोन कर रहा साईं दुआ करे बरसात हो जाए, दुआ करे बरसात हो जाए। लेकिन कभी किसी ने ये कहा कि जाए मस्जिद में जाए, नमाज पढ़े, इस्तिग़फ़ार का जिक्र करे, तौबा करे, 5 वक्त नमाज पढ़े कि अल्लाह ताला हम पे रहमत की बरसात करे। ये महंगाई है और ये जालिम हुक्मरान जो हमारे मुल्क पे मुसल्लत है, ये हम सब सही हो जाएंगे। कुरान मजीद में है, अल्लाह ताला ने भी फरमाया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया है कि जिस कौम में अयाशी, फहाशी, जिनाकारी, बदकारी, बेनमाजी, मुनाफिकत, हसद, बुग़्ज़ ये उरूज पर हो जाए, उरूज पर, उस पे अल्लाह ताला पहला अजाब क्या करता है? जालिम हुक्मरान मुसल्लत करता है। दूसरा अजाब क़हत, सैलाब, तूफान। हमारे मुल्क में जालिम हुक्मरान भी मुसल्लत है, क़हत भी है, ज़लज़ले भी है, तूफान भी है। तो अल्लाह को याद करो, अल्लाह के नबी को याद करो और हमारी मुस्तकिल ज़िंदगी जो है वो कब्र है, कब्र की जो है वो तैयारी करो। आप सब यहाँ पे आए हुए, यहाँ कब्रिस्तान है, नज़दीक कब्रिस्तान है, हम सब के बड़े जो है वहाँ कब्रिस्तान में जो वो दफन है। हम तो जाते भी नहीं कि दुआ करें वहाँ पे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, जिसका ईमान ताज़ा होता है तो वो 24 घंटों में 3 मरतबा कब्र को याद करेगा। हम तो साल जिंदगी में कब्र को याद नहीं करते, अपने हाथों से अपने बड़ों को दफन करते और वहाँ भी दुनियावी बातें करते। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, सहाबा कराम रज़ियल्लाहु तआला अन्हु बैठ गए, एक सहाबी ने फरमाया, या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हम कितने खुश नसीब है कि हम आपके दीदार कर रहे, आपके साथ जब भी दिल चाहे आपसे बात करते। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि नहीं, आप इतने खुश नसीब नहीं हो, खुश नसीब वो होंगे जो हम हैं कि मेरा दीदार ना किया होगा, ना आप, ना सहाबी होगा, ना ताबी होगा, ना ताबीन होगा, कुछ भी नहीं हुआ, लेकिन फिर भी मेरा नाम लेके उस पे जो है वो जान देंगे। और एक बात और,
आजकल जो अमेरिका, डेनमार्क, हांगकांग, ये यहूद कादियानी जो है वो नाऊज़ बिल्लाह कुरान मजीद की बेहुरमती करते, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताखाना खा के जो बनाते, इसमें इसको क्या मज़ा आता है? कुछ मज़ा नहीं आता। ये सिर्फ और सिर्फ जो है वो हम मुसलमानों में ईमान देखते हैं कि मुसलमानों में कितना ईमान जो है वो रह गया है। आजकल मोबाइल देखे, मोबाइलों में हमारे हमारे जो नौजवान जो है उस तबाह बर्बाद हो रहे हैं। हमारे दीन टाइम थोड़ा जल्दी जो है वो तकरीर ख़त्म करता हूँ, फिर दुआ जो करता हूँ, टाइम बहुत ज़्यादा हुआ है। हमारे दीन इस्लाम के मेन 5 अरकान है। एक है कलमा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दूसरा क्या है? नमाज, जिससे जो हमारे आजकल दुश्मनी है, नमाज नहीं पढ़ते, दुनिया के पीछे लगे। तीसरा क्या है? रोजा, रोजे से भी हमारी दुश्मनी रोजा नहीं रखती। 12 महीने में सिर्फ 1 महीना 30 दिन रोजे। चौथा ज़कात, 5वां हज। अपनी नियत, अक्सर लोग ये भी कहते हैं मैं नमाज पढ़ता हूँ, मेरी दुआ कबूल नहीं होती। आपका दिल गंदा है, दिल में हसद है, बुग़्ज़ है, मुनाफिकत है। तो जिस बंदे के दिल में हसद, बुग़्ज़, मुनाफिकत होता है, उसकी दुआ कबूल नहीं होगी, उसका एक इबादत कबूल नहीं होगा। 5 वक्त नमाज पढ़े, 24 घंटे कुरान मजीद तिलावत करे, लेकिन कबूल नहीं होगा। मुफ्ती साहब ने जो तकरीर किया अभी, हाँ आप सब जो वीडियो कर रहे थे, ये वीडियो करना बहुत आसान है, लेकिन इस पे अमल करना है, इस पे अमल करना है। कब्र की तैयारी करे। कब्र जो है वो मौत किसी को नहीं भूलता। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर मानो ये मौत का प्याला एक ना एक दिन पिएगा। तो कब्र के लिए हमेशा जो है तैयार रहे। ये दुनिया जो है, दुनिया किसी काम की नहीं है। कब्र की तैयारी करे। यहाँ पे आजकल रूस की एक जादूगरनी है, रूस की, उसने वो जादू की बहुत बड़ी माहिर रशियन है, मेरे पास वीडियो भी है। उसने कहा कि मैं जिस पे जादू करती हूँ वो तबाह बर्बाद होता है, लेकिन एक मजहब है उस पे मेरा जादू काम नहीं करता, मुसलमान। क्योंकि मुसलमान एक ऐसे रूहानी दायरे में है कि मेरा जादू उस पे असर नहीं करता। क्योंकि हम नमाज पढ़ते, नमाज में हम दुरूद शरीफ पढ़ते, आयतुल कुर्सी, नमाज खत्म करते, फर्ज नमाज के बाद आयतुल कुर्सी पढ़ते। तो दिल से हसद, बुग़्ज़, मुनाफिकत ये निकालो। क्योंकि आजकल हमारे दिलों में वग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम, पहले पारे में जिसके दिल में मुनाफिकत है वो उसको अल्लाह ताला दर्दनाक अजाब देगा, काफिर से भी ज्यादा दर्दनाक अजाब देगा मुनाफिक को। वाखिरुन दवान वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा रब्बना अंज़िल अलैना माइदतन मिनस समाई तकूनु लना ईदन लिअव्वलिना व आखिरिना व आयतन मिनका वरज़ुक़ना व अंत खैरुर राज़िक़ीन। अल्लाह ताला इस मस्जिद में जो मिलाद शरीफ का प्रोग्राम हुआ, अल्लाह ताला जो मुफ्ती साहब ने जो फरमाया, मैंने यहाँ पे जो तकरीर में कहा, अल्लाह ताला इसमें हम सबको हिदायत तौफीक दे, इस पे अमल करने की तौफीक दे। अल्लाह ताला सब मुसलमानों का इत्तिफाक इत्तेहाद नसीब करे, औलाद में बरकत दे, रिज़्क़ रोज़ी में बरकत दे। अल्लाह ताला हमारे मुल्क की जो पाक आर्मी है, पुलिस है, रेंजर है,
अल्लाह ताला इसको अपने हिफ्ज़ अमान में रखे। अल्लाह ताला इसके पूरे घर वालों को अपने हिफ्ज़ अमान में रखे। अल्लाह ताला जो हमारे मुल्क में करप्ट सियासतदान है, अल्लाह ताला इसको निस्त नाबूद तबाह बर्बाद करे। अल्लाह ताला हमारे मुल्क को जो भी गलत नज़र से देखते अल्लाह ताला उसको अपने रहम व फजल से तबाह बर्बाद करे। अल्लाह ताला मुनाफिकों और कादियानों को निस्त नाबूद तबाह बर्बाद करे। अल्लाह ताला सब मुसलमानों को 5 वक्त नमाजी बनाए। अल्लाह ताला पूरे मुसलमानों का इत्तिफाक इत्तेहाद नसीब करे। अल्लाह ताला हमारे मुल्क में अपने रहम व फजल से हमेशा के लिए यहाँ पे अमन हो। अल्लाह ताला हमारे मुल्क में पूरे मसाजिद मदारिस से अल्लाह ताला ये 24 घंटे नमाजों से और ज़िक्र अस्कार से हमेशा आबाद हो। अल्लाह ताला जो मुसलमान भाई बहन फूत हुआ है अल्लाह ताला उसको जन्नतुल फिरदौस में आला मुकाम दे। अल्लाह ताला जिसका रोज़गार कारोबार नहीं उसको हक हलाल की रोज़गार कारोबार दे। अल्लाह ताला जिसकी औलाद नहीं है अल्लाह ताला उसको अपने रहम व फजल से नेकामल औलाद दे। अल्लाह ताला हमारे दिलों से हसद बुग़्ज़ मुनाफ़िक़त हमेशा के लिए ख़त्म करे। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फ़िर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुर्रु मअ इस्मिही शैउन फ़िल अर्दि वला फ़िस समाई व हुवस समीउल अलीम। अऊज़ु बिकलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़। अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल बरसि वल जुनूनि वल जुज़ामि व मिन सय्यिल अस्क़ामि। रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रता अयुनिन वजअलना लिलमुत्तक़ीना इमामा। व बिल्लाहि तवक्कलतु अलल्लाह हस्बुनल्लाहु व निअमल वकील। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अऊज़ु बिइज़्ज़तिल्लाहि व क़ुव्वतिल्लाहि व अज़मतिल्लाहि व बुरहानिल्लाहि व सुल्तानिल्लाहि व कनफ़िल्लाहि व जवारिल्लाहि व अमानिल्लाहि व हिर्ज़िल्लाहि व सुनइल्लाहि व किब्रियाइल्लाहि व नज़रिल्लाहि व जलालिल्लाहि व कमालिल्लाहि ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह मिन शर्रि मा जिदु। रब्बी जअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फ़िरली व लिवालिदैया व लिलमुअ्मिनीना यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्रि व क़िना अज़ाबल हश्रि व क़िना अज़ाबल मीज़ान। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि वसल्लम।